बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क्लास नंबर 28 है। गुजरल वीडियो के अंदर असी प्लस ए माइनस सीखी असे डेसिमल नंबर से अंदर। इन वीडियो के अंदर असी मल्टीप्लिकेशन सिखंदासीं डेसिमल नंबर से अंदर। असां इहो ॾिसंदासीं त मल्टीप्लिकेशन डेसिमल नंबर्स जी कीअं थींदी आहे ऐं उन जा कहिड़ा स्टेप्स फॉलो कया वेंदा आहिनि। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। जीअं त मूं तव्हांजे साम्हूं हिकिड़ो नंबर लिखियो आहे जेको 6.3 आहे मल्टीप्लाई बाय 3। यानी मां सिंपली इनखे उन अंदाज़ में रखियो आहे जहिड़े तरीक़े सां असां आम सिंगल मल्टीप्लिकेशन रखंदा आहियूं। हिन में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त असांखे हिकु नंबर खां पोइ यानी हिते असांखे हिकु नंबर खां बाद में हिकु डेसिमल पॉइंट मिलियल आहे। पहिरीं ॻाल्हि त तव्हां इहा ज़हन में रखी छॾियो त हिन खे बि उअं ई मल्टीप्लाई कबो आहे, भले सिंगल हुजे, डबल हुजे, ट्रिपल हुजे, जीअं असां कंदा आहियूं। पहिरियों त तव्हां जवाबु कढी ईंदव। ॾिसो कीअं, 3 टिका 9, 6 टिका 18। जॾहिं हीअ कंडीशन मतिलबु कंप्लीट थी वई, असां करे वियासीं, पोइ तव्हांखे ॾिसणो आहे त हिन पासे ॾांहुं यानी डेसिमल पॉइंट जे लेफ्ट साइड खां घणनि अंगनि खां बाद में पॉइंट ॾिनल आहे। ठीकु आहे, हिकु अंग खां बाद में ॾिनल आहे। हाणे मां हिन ॻाल्हि ते एॾो ज़ोर छो थो ॾियां त तव्हां इहो ॾिसो त डेसिमल पॉइंट जे हिन पासे वारा नंबर ॻणींदव, हिन पासे वारा न, हिन पासे वारा नंबर ॻणे ओतिरी पॉइंट ॾींदव। हाणे लेट सपोज़ अगरि तव्हां सां हिन खे हिन पासे ॾों ॻणे करे पॉइंट ॾियूं आहे त हेॾो हिक खां पोइ अचे हा। सो इहो असांजो दर्जो ग़लति थी वञे हा। यानी हिकिड़ी शइ आहे जेका हिन में असांखे एहतियात करिणो आहे, उहा इहा आहे त तव्हां लेफ्ट साइड पॉइंट जे लेफ्ट साइड खां नंबर ॻणियो ऐं ॾिसो त घणनि अंगनि खां पोइ असांखे पॉइंट मिलियल आहे, उन्हनि अंगनि खां पोइ पॉइंट ॾेई छॾियो। सो हीउ तव्हांजे साम्हूं हुनजो हल आहे। ईअं ई आहे डबल मल्टीप्लाई। डबल मल्टीप्लिकेशन तव्हां पहिरियों कयो, पोइ आंसर में असां इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं त पॉइंट किथे ॾियणी आहे। पहिरियों 5 सां सभिनी खे ज़र्ब कयो, 5 × 5 = 25, 2 मथे 3 × 5 = 15, 2 17, 1 मथे 1 × 5 = 5 ऐं 1 6। हाणे मल्टीप्लाई ॾियो, 1 × 5 = 5, 1 टिका 3, 1 × 1। तव्हां जोड़ कंदा आहियूं हिते असां, हिते 5 लाइ चओ, हिते थींदा 12, 5 जेको आहे सो 7 12 थींदा, 1 मथे 6 3 थींदा 9, 9 1 थींदो 10, 1 मथे, हिते थींदा 2। हाणे असांखे डेसिमल पॉइंट किथे ॾियणी आहे, यानी घणनि अंगनि खां पोइ पॉइंट आहे, यानी हिकु अंग खां पोइ, ऐं उहो कहिड़ो पासो आहे, डेसिमल जी लेफ्ट साइड। असां हिते उहा पॉइंट ॾेई करे हिन जो जवाबु कंदासीं। सो सिर्फ़ु हिन तरफ़ जो ख़्यालु करिणो आहे, बाक़ी असांखे मल्टीप्लिकेशन उन ई अंदाज़ में करणी आहे जीअं असांखे मिली आहे। हाणे असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणी वधीक हिनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। हाणे तव्हां ॾिसो था असांखे ॿिन्ही पासनि ॾांहुं पॉइंट मिली आहे। असां जेके प्रीवियस यानी हिन खां अॻु में जेके 2 एग्ज़ाम्पल कयासीं उन में ॾिठोसीं त सिर्फ़ु असांखे हिकिड़े पासे ॾो पॉइंट मिलियल हुई, ॿियो पासो फ्री हुयो, असां उनखे उन अंदाज़ में ट्रीट कयूं पिया। पर हाणे जेका असांजे साम्हूं कंडीशन आहे उहा डिफरेंट आहे, यानी ॿिन्ही पासनि ॾो असांखे डेसिमल पॉइंट आहे। इनखे कीअं हल कंदासीं? मां वरी बि चवंदुमि त हिनखे साॻिए ई तरीक़े सां हल कयो। जेसि ताईं तव्हां जवाबु नथा कढो तेसीं ताईं तव्हां डेसिमल पॉइंट खे विसारे छॾियो। असांजे लाइ फ़िलहालु 42, 21 ऐं 2 1 जी मल्टीप्लिकेशन आहे। यानी अगरि हुनखे ईअं चऊं त 4221 खे ज़र्ब कंदासीं 21 सां, असांखे फ़िलहालु इहा डेसिमल पॉइंट कंसीडर ई न आहे करणी जेसि ताईं असां हिनखे हल कयूं। पहिरियों असां पहिरें नंबर असां यानी हिन पासे ॾो पहिरियों नंबर खणंदा आहियूं, मल्टीप्लाई करे वेंदासीं 1 1 1, 1 2 2, 1 2 2, 1 4 4। ठीकु, असां वरी डबल मल्टीप्लाई लाइ पहिरें अंग खे ज़र्ब ॾींदा आहियूं, हुनखां पोइ वरी हिन जी टेबल पढ़ंदासीं 1 2 2, 2 2 4, 2 2 4, 4 2 8। लिख ॾियो, प्लस ॾींदासीं। हिन खे असां प्लस कंदासीं त 1 साॻियो, हिन खे असां कंदासीं 4, हिन खे कंदासीं 6, हिन खे कंदासीं 8, हिते 8 साॻा लहंदा। हाणे जॾहिं असां ट्रेडिशनल अंदाज़ सां जेको असांखे करिणो हुयो मल्टीप्लाई डबल असां करे आयासीं, हाणे ॾिसो त डेसिमल जे हिन पासे ॾों घणा अंग आहिनि। यानी मथे जेको असांखे डेसिमल पॉइंट आहे, असां हीअं ॻणींदा था अचूं त 2 अंगनि खां पोइ डेसिमल पॉइंट आहे 2। हेॾे जेको आहे उहो 1 अंग खां पोइ आहे। त हाणे टोटल घणनि अंगनि खां पोइ पॉइंट मिलियल आहे, 3 खां पोइ। हाणे 3 अंग कहिड़े पासे जा आहिनि, हेॾों जा हेॾों जा? असांखे डेफिनेटली हिन पासे खे कवर करिणो आहे, पॉइंट जे हिन पासे खां। अचो हाणे हिन पासे ॾों 3 अंग ॻणींदासीं, 1 2 3, असां हिनखे हिते पॉइंट ॾींदासीं। मां वरी बि चवंदुमि हिन में सिर्फ़ु तब्दीली हिन पॉइंट जी आहे। ऐं पॉइंट लाइ बि बसि इहो ज़हन में रखो त कहिड़नि पासनि ॾों अंग ॻणे करे ओतिरा दफ़ा असांखे जवाब में यानी
हिन खां पोइ डायरेक्ट जवाब में उहे असांखे पॉइंट्स ॾियणियूं आहिनि, न की असां हिते हल करण में असां हिनखे पॉइंट ॾींदासीं। हाणे हिन वीडियो जे आख़िर में असां हिकु नंढी पॉइंट डिस्कस कंदासीं, हुन खां पोइ तव्हांजे साम्हूं होमवर्क हूंदो, तव्हां हुनखे सॉल्व कंदो। हाणे तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त जॾहिं बि असांखे 10 वारो नंबर कंहिं डेसिमल वारे नंबर सां मल्टीप्लाई थी मिले थो त असां उन जी पॉइंट कीअं बग़ैर सॉल्व करण जे अॻिते करे सघूं था या हल करे सघूं था। इहा ई ॻाल्हि यादि रखो त जॾहिं बि 10 वारा अंग पॉइंट वारे नंबर सां ज़र्ब थींदा आहिनि त जेतिरा दफ़ा 0 आहे ओतिरा दफ़ा उन पॉइंट खे अॻिते खणी वेंदासीं। हे मां तीर ॾियां थो, पंहिंजे नोट कापीअ में इहे पॉइंट्स नोट करे छॾींदा कयो अहिड़े क़िस्म जूं त जॾहिं बि जेतिरा 0 ईंदा ऐं मल्टीप्लाई आहे, पर ॾिसो 10 जी मां ॻाल्हि थो कयां, 10 वारा नंबर अचनि था, पोइ उहो 0 कटे ओतिरा दफ़ा हुनखे अॻिते कंदो हिकिड़ो दफ़ो, यानी हाणे छा आयो 56.23, हे हिन जो जवाबु आहे। हूअं असां छा कयूं आहे, डबल मल्टीप्लाई कयूं आहे, डबल मल्टीप्लाई करण खां बाद में असां वञी पोइ हुनखे का उहे नंबर काउंट करे असां हुनखे उहो पॉइंट ॾियूं आहे। इन जे करे असां हिनखे हिते ई हल कयोसीं, कीअं पॉइंट खे अॻिते मूव करे। ॾिसो हाणे जॾहिं असांखे मिले थो 7.264 मल्टीप्लाई बाय 100, यानी 2 दफ़ा 0 मिलिया आहिनि न, असांखे छा करिणो आहे, बग़ैर सोचे हिनखे 2 दफ़ा अॻिते करे छॾिणो आहे, यानी 726.4 हे असांजो जवाबु आहे। हाणे असांखे जॾहिं बि 10 वारे नंबरनि खे फेस करिणो हूंदो, पोइ भले 10 हुजनि, 100 हुजे, 1000 हुजे, 10,000 हुजनि, पर ॾिसो असां लाइ शर्त सिर्फ़ु 10 आहे ऐं ॿियो इहो आहे त उते डेसिमल पॉइंट जो इस्तेमालु हुजे, पोइ असां हुनखे ट्रेडिशनल मेथड में असां न कंदासीं, डायरेक्ट हुनखे अॻिते खणी वेंदासीं। जीअं मां तव्हांजे अॻियो ई मिसाल खणा, 100 आहे, यानी 3 दफ़ा हुनखे ज़र्ब कयूं आहे, ट्रिपल मल्टीप्लाई कयूं आहे, उनखां पोइ वञी डेसिमल पॉइंट्स ॻणियूं आहे। सो हिन असांखे इहा हेल्प कई हिन पॉइंट असांजी, त जेतिरा 0 आहिनि ओतिरा दफ़ा हुन पॉइंट खे अॻिते कंदो। हाणे असां ॾिठोसीं त मल्टीप्लिकेशन कहिड़े तरीक़े सां हल कबी आहे। जॾहिं असांखे डेसिमल पॉइंट मिले थी कंहिं नंबर में ऐं मल्टीप्लिकेशन आहे, पोइ हाणे ॿिन्ही पासनि ॾों पॉइंट मिलियल आहे या हिकिड़े पासे ॾों मिलियल आहे या 10 वारा नंबर आहिनि, असां हुनखे मल्टीप्लाई वारे सिनेरियो में कीअं फेस कंदासीं, हिन वीडियो जे ज़रिए डिस्कस कयोसीं। तव्हांजे साम्हूं होमवर्क आहे, हिनखे हल कयो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।